जेकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जमायत उलमा इस्लाम ज़िला जेकबाबाद जे अमीर डॉक्टर एजी अंसारी तुर्किया जी इलेक्शन में रजब तैयब अर्दगान जी कामयाबीअ ते हिक तक़रीब में मुबारकबाद ॾींदे चयो त तुर्कीअ जी इलेक्शन में अमरीका मग़रबी दुनिया ऐं उन्हनि जी मीडिया रजब तैयब अर्दगान खे हाराइण जी कोशिश कई, पर उतां जे अवाम उन साज़िश खे नाकाम बणाए छॾियो। उन मां साबित थियो त तुर्किया जी गैरतमंद अवाम साम्राजी क़ुवतुनि जे अज़मनि खे कॾहिं बि कामयाब थियणु नाहे ॾींदी ऐं पंहिंजे मुल्क जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत खे बर्दाश्त नाहे कंदी। उन चयो त रजब तैयब अर्दगान जी कामयाबी तुर्कीअ जे अवाम जे जज़्बनि ऐं एतमाद जी अकासी आहे। रजब तैयब अर्दगान मुश्किल हालतुनि हुजण जे बावजूदि बि महरूमीअ जो शिकार पोते पियल इलाइक़नि जा मसइला हल करे उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो। हुन वधीक चयो त रजब तैयब अर्दगान दुनिया जे मज़लूम इंसाननि जो आवाज़ आहे, जेको पूरी दुनिया जे मुसलमाननि खे साम्राजी निज़ाम जे ख़िलाफ़ हिक प्लेटफॉर्म ते जमा करे उन्हनि खां निजात ॾियारण में कामयाब थींदो। उन मौक़े ते ख़ुशीअ में मिठाई विराई वई। तक़रीब में ज़िलई सालार मीर हुसैन बुरड़ो, ताज महमूद अमरोटी, मौलाना अबू बकर, सूफ़ी अलायार ऐं ॿियनि शिरकत कई।